अस्सलाम वालेकुम, कैसे हो दोस्तों? ठीक ठाक हो? तबीयत सही है? ठीक ठाक। उम्मीद करता हूँ कि आप ठीक होंगे। ये मेरा क्लासिकल सॉन्ग हाउस जो चैनल है, इसको आप सब्सक्राइब करें, लाइक करें। आपको अच्छी पोइट्री मिलेगी, अच्छी और क्लासिकल सॉन्ग मिलेंगे आपको। सिंधी, सराइकी, उर्दू, पंजाबी हर ज़बान में मिलेंगे आपको इंशाल्लाह। अभी मैं आपको एक सिंधी पोइट्री सुनाने वाला हूँ, ये जो मेरी अपनी ख़ुद की लिखी हुई है। कंहिंजे चाह सां विश्वासघात थिए जीअण ॾुखियो थी वेंदो आहे। कंहिंजे चाह सां विश्वासघात थिए जीअण ॾुखियो थी वेंदो आहे। तन्हाई में जी भरे रोइजे पर महफ़िल में रोअणु ॾुखियो थी वेंदो आहे। हयाती ममाती ॿिन्ही खे निभायूं था, जीऊं या मरूं पर मरणु ॾुखियो थी वेंदो आहे। कंहिंजे चाह सां विश्वासघात थिए जीअण ॾुखियो थी वेंदो आहे। पहिरियां वजदान करे दिलि सौंपिया हा, पहिरियां वजदान करे दिलि सौंपिया हा। फाथे खां पोइ फतकणु ॾुखियो थी वेंदो आहे। कंहिंजे चाह सां विश्वासघात थिए जीअण ॾुखियो थी वेंदो आहे। तन्हाई में जी भरे रोइजे पर महफ़िल में रोअणु ॾुखियो थी वेंदो आहे। रंजिश जुमन खां न तोखे जुगाए, रंजिश जुमन खां न तोखे जुगाए। सरचाओ पिताफ़ी पोइ सरचाइणु ॾुखियो थी वेंदो आहे। कंहिंजे चाह सां विश्वासघात थिए जीअण ॾुखियो थी वेंदो आहे। दोस्तों, ये मेरी वीडियो आपको पसंद आई हो तो लाइक सब्सक्राइब करना ना भूलिएगा। नेक्स्ट वीडियो में मिलेंगे। अल्लाह हाफ़िज़।